दादलगारी वासी फौत थियल पीरसन में अस्पताल इंतजामिया कोरोना जो शक ज़ाहिर कंदे ज़िले इंतजामिया के इतला ॾिनो, जंहिं पहुची फोतीअ जी तदफीन पंहिंजी निगरानी में कराई। दादलगारी वेझो ॻोठ बख्शो लगारीअ में पीरसन मखणो फ़कीर खे रात देर सां पेट में सूर पवण करे वारिस रहीम यार ख़ान जी शेख ज़ैद अस्पताल खणाए विया, जिते पीरसन फौत थी वियो। अस्पताल इंतजामिया फोतीअ में कोरोना जो शक ज़ाहिर कंदे ज़िले घोटकीअ जी इंतजामिया खे इतला ॾिनो, जंहिं बाद सेहत खाते जूं टीमूं DHO घोटकी अल्ताफ हुसैन सूमरो जी अॻवानीअ में फोतीअ जे ॻोठ पहुची सभिनी गर्भातियुनि खे DHQ अस्पताल मीरपुर माथिलो मुंतकिल करे कोरोना वायरस जूं टेस्टूं कयूं। टेस्टूं क्लियर अचण बाद सेहत खाते जी टीम फोतीअ जे वारसनि खे घर पहुचायो। होॾां फोतीअ जो लाश 5 कलाकनि बाद ज़िले घोटकीअ जी इंतजामिया हवाले कयो वियो, जंहिं लाश खणाए ॻोठ अलादाद मगणहार पहुचायो, जिते फोतीअ खे पुलिस ऐं डॉक्टरनि जी निगरानीअ में मिट्टी माओ हवाले कयो वियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।